औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नेकी ऐं बुज़ुर्गी उन्हीअ में नाहे त तव्हां नमाज़ जे वक़्तु पंहिंजो मुंहुं मग़रिब या मशरिक़ ॾे था फेरायो या अहिड़ियूं ज़ाहिरी रस्मूं बजा था आणियो, पर सचपच नेक माण्हू उहे आहिनि जेके अलाह ताला ते, आख़िरत जे ॾींहं ते, फ़रिश्तनि ते, ख़ुदाई किताबनि ते ऐं ख़ुदा जे सभिनी नबियुनि ते पूरो ईमान रखनि था। ख़ुदा जे मुहबत विचां पंहिंजो माल माइटनि, यतीमनि, मिसकीननि, मुसाफ़िरनि ऐं सवाल कंदड़नि खे ॾियनि था ऐं ग़ुलामनि खे आज़ादु कराइण लाइ ख़र्च कनि था, नमाज़ क़ाइमु कनि था ऐं ज़कात ॾियनि था। जॾहिं को अहद इक़रार कनि था त उहो पूरो कनि था। तंगीअ ऐं मुसीबत जे हालत में या ख़ौफ़ ऐं हिरास जे वक़्त में सब्र करण वारा ऐं पंहिंजे फ़र्ज़ अदाइण में साबित क़दम थियनि था। बेशक उहे ई माण्हू नेकीअ जे राह में सचा आहिनि ऐं उहे ई मुतक़ी आहिनि।